नाज़रीन आम न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त अकबर कलवर तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी लखी गुलाम शाह मां करप निकितो आहे। नाज़रीन आम न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त अकबर कलवर तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी लखी गुलाम शाह मां करप निकितो आहे। अकबर कलवर लखी गुलाम शाह में एक तरफ़ बंद स्कूलन में ज़िम्मेवार आहे त ॿिए तरफ़ 180 एडजस्टेड उस्तादनि खां 10,000 खां 15,000 मंथली वठी रहियो आहे। हर जाइज़ कम ते पंहिंजा रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। हर कागज़ ते सिर्फ़ु ख़ाली सिग्नेचर जा 1,000 खां 5,000 रुपया वसूल करे थो। ऐं अहम न्यूज़ इहा आहे त ताज़ो IBA पास उस्तादनि खां जाइज़ कम जा सरेआम हज़ारें रुपया रिश्वत वठी रहियो आहे, जंहिंमें पोस्टिंग, ज्वाइनिंग, ऑफर ऑर्डर, अपॉइंटमेंट ऑर्डर, सर्विस बुक लिखाइण जा अलॻि अलॻि हज़ारें रुपया वसूल कया आहिनि। जन में उस्ताद मरहूम न्याज़ अहमद जागरानी जे फर्ज़ंद अयाज़ अहमद जागरानी खां प्राइमरी स्कूल 2 खां ॻोठ सुलेमान शेख स्कूल में पोस्टिंग जा 50,000 रुपया, IBA पास उस्ताद सदाम डाणी खां ॻोठ सोनो जतोई खां काज़ी ॻोठ मुक़ररी जा 30,000 रुपया, मौज़म सुमरो खां 70,000 रुपया वठी ॻोठ बिरोई खां ॿोड़ा मौला लखी गुलाम शाह में रखियो वियो। दाऊद मेमण खे स्कूल 3 जूणे जा मौला खां बदिली करे मेन प्राइमरी स्कूल में मुक़ररी जा 30,000 रुपया वरिता, जॾहिं त अली मेमण पुट नई मेमण खां 10,000 रुपया वठी लखी गुलाम शाह शहर जे प्राइमरी स्कूल 2 में रखियो वियो। अहिड़ी तरह सिर्फ़ु हाणोके 46 उस्तादनि जा खां ऑफर ऑर्डर जा 5,000, 10,000 अपॉइंटमेंट ऑर्डर, 15,000 ज्वाइनिंग ऑर्डर जी रिश्वत वरिती आहे। ॿिए तरफ़ IBA पास उस्तादनि खां पघारूं जारी करण जा अकबर कलवर 50,000 रिश्वत घुरी वरिती आहे, जंहिंमें FAO 1 फार्म पिणु शामिल आहे। होॾां लखी तालके जे 80 जे लॻभॻि PhD उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि, जेके बि ज़ाहिर नथो करे। इन हवाले सां सियासी समाजी धुरनि ऐं सुञाण धुरनि चयो आहे त अकबर कलवर इंतिहा दर्जे जो राशी आहे, जंहिं मेरिट ते पास थींदड़ उस्तादनि खां लखें रुपया रिश्वत वरिती आहे ऐं लखी तालके में तालीम जी तबाहीअ जो अहम ज़िम्मेवार आहे। जेको तालीम खाते ते हिकु बदनमा दाग़ आहे, खेसि फौरी तौर ते नौकरी तां बरतरफ़ कयो वञे। अब्दुल रशीद मर, आवाज़ मेरा न्यूज़, लखी गुलाम शाह।